गर्दन जो दरिया। न सोटरा न, तू नथो जानी यो रेस अकबर खान वडो शैतान मानू अथई। बकवास बंद कर। एक फरिश्ते मिसल मानू ते तू इल्जाम थोड़ी। ये सब मुझे भाजा कातिल आहिन, कातिल। मान के कदे भी बख्श कोन कंदुस, कदे भी न। हाथ बंद रखो, हथ कटो। मां चवाए तो सोटरा हथ कटो। इन खां पहिरियां जो मां तुंहिंजो गुस्ताख थी पवां। हथ कट। निकिरी वञे तो, मां चवाए तो निकिरी वञे तो। वञा तो सोटरा वञा तो, पर मां पंहिंजे भाउ जे कातिलनि खे कॾहिं बि बख्श कोन कंदुसि, कॾहिं बि न। अदा को खडो सोच खडो मज़ो ही नथो अचे। वेही वेही मां बोर थी पियो सफ़ा। हाँ अदा, अदे मलार जे पुत जी खारिश वधंदी पई वञे। एॾो खडो कयोसीं, 2 माण्हू लिटाया आहिनि। 2 किथे अदा? 3 माण्हू। 2 या 3, इहो खडो न आहे छा? न अदा न, मलाकड़ो कोन मचो। मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं आलम खान वारनि जो पुछ पुछ पुटबो। आलम खान वारा वेठा आहिनि तॾहिं ते हली घर खे ॾियूं था ॾारो। पोइ आलम खान खे ख़बर पवंदी, पोइ ॾिस त कीअं थी आलम खान जी पुछड़ी लॻे। दादा तू कोन हलंदे जा? छो न हलंदुसि? जीअं सुम्हंदा न हली घर में था किड़नि। दादा घर मां या वथाण मां माल कढूं? जिते ई वच लॻो। अॼु ॿुधायूं था आलम खान खे त नाक जो दंगियल बंदूक जो थकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सकियल कॾहिं सिधो न थींदो। अचो। आलम छा अॼु राति तूं ॿाहिरि हूंदे? हा नज़ीरा, सुभाणे टीजो आहे त ॾोखड़ंदासीं। अॼु राति मूंखे उते ई रहणो पवंदो। अदा पोइ अदा बादल खे चओ त अॼु राति अची घर रहे। मां ऐं भाॼी घर अकेलियूं आहियूं। मूंखे ॾाढो ख़ौफ़ थो थिए। खौफ़ छा जो बाबा? तूं घर में आहीं, झंग में न आहीं जो खौफ़ बि करी। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अलाह भलाई कंदो। भली तूं वञ आलम। राणी जी भाॼाई। तूं अंदरां हंध खणी आ। हेॾी राति गुज़री वई आहे त कुझु आराम कयो। ठीकु आहे भाॼाई। ॿुधो, मां हिते बीठो आहियां। तव्हां 2 ॼणा वञो हुननि जे घर में घड़ी कीमती सामान कुझु बि न छॾनि। मां चवां थो कख बि घर में न छॾजनि। वञो। आया पर एहतियात सां वञो। ॾिठो त कोन। मासी सुबुह थियण ते आ।
अदा वारा अलाए छो अञा ताईं न आहिनि आया। धीअ ये सुधरण जा आहिनि किथे? तूं वञी आराम कर। न मासी, आराम किथे ईंदो? मूंखे त खौफ में निंड ई कोन थी अचे। छाजो खौफ? अदा वारा घर खां ॿाहिरि आहिनि, राति पूरी थियण ते आहे, अञा ताईं न आहिनि आया। खौफ तो थे किथे कुछ करे न वेहन। जेको कुछ कंदा मुंह भी पाणे ही ॾींदा। तूं हली आराम कर, परेशान न थी धीअ। मासी वञा थी आराम करण, पर निंड काथे ईंदी। अम्मा तूं पंहिंजी किस्मत खे चओ, मां छा थी करे सघां? दुखी या सुखी जिंदगी गुज़ारे वेंदसि, पर मां तव्हांखे मयार कान ॾींदसि। मुझे वस में हुजे न धीअ त मां तुझी शादी वरियाम सां कराए छॾियां, पर मां छा कयां? तुझे ॿाहिरनि जे अॻियां मुंहिंजी हले ई कोन थी। मां बेवस आहियां धीअ। अदा घर में चोरी थी वही है। छा घर में चोरी थी वही? हाँ अदा, घर में जेको भी कीमती सामान पियो, सोन पैसा सब कुछ ॿाहिरि खणी विया हलिया। थोड़ी जल्दी कयो, पेरे वाटी घुरायो त पेरो ता खणायूं। न चाचा, तॾहिं तव्हां कोन सुनासीं। मूंखे इहा ख़बर आहे त 600 रुपया कंहिं कई आहे, ऐं हू इहो ई थो चाहे त असां तॾो छॾियूं था या न? सुल्तान का सवाइ ॿियो केर बि इहो गंद नथो करे सघे। असां रुगो ही तॾो ख़त्म करे वठूं। पोइ जेकॾहिं मां सुल्तान वारनि जे घर में तॾो न विछायो त? न सोट न, तूं अञा हेॾो वॾो न ई थियो जो तूं पंहिंजा फ़ैसिला पाण करीं। पुट वो भी घर हली जांच त कयूं। कहिड़ी जांच कयूं चाचा? बस तॾो खणो, पोइ सभु बलांस कंदासीं। थोभा आई बी का खबर बुधी अथव? ख़बरूं त सभु तूं आणींदी, असांखे कहिड़ी ख़बर त ॻोठ में वरी कहिड़ो नओं कमु थियो। अयो आलम खान जे घरां राति चोरी थी वई आहे। छा? आलम जे घरां चोरी थी वई आहे? हाओ अब्बा, ऐं जेको बि वेचारनि जे घर जो सामान हो न सभु ॿोहारे खणी विया। आलम जे घरां केर थो चोरी करे सघे? बाबा सभिनी खे ख़बर हुई त आलम वारा तॾे ते वेठा, घर सॼो पियो आहे खाली। कयूंसि पुठियों ठीकु ई ढेरी। बाबा इहो कमु को जवान नथो करे सघे। यार तूं को जवाब ॿार ई वेठल। अॼुकल्ह जवान रहिया किथे? भाॼियुनि जी बाज़ार गरम लॻी पई आहे, केरु विधी सघे थो? सुल्तान वारनि खां सवाइ ॿियो को पेड़ी वाहियात हरकत न कंदो। अब आई छा ॻाल्हि न कर, रुगो सुल्तान वारा कमीना कोन, अहिड़ा ॿिया बि घणई। बाबा तूं माणे जे ॻाल्हियुनि खे छॾ, हिन जे ॻाल्हियुनि में आहे न त सिज लही वे। तूं हाणे हीअं कर, तूं वञी आलम खान वारनि वटां थी अच। उथ बाबा उथ हल। वञा थो बाबा वञा थो, पर जंहिं बि चोरी कई आहे न फबाए कोन सघंदो। थी सके तो बाबा साईं त सुल्तान वारनि जा न चोरीअ में हथ हुजनि, पर मूंखे नथो लॻे त सुल्तान अहिड़ी किरियल हरकत कंदो। पुटा जो केरु आहे जेको आलम खान वारनि जे घर में खणण जी कोशिश कंदो? बाबा साईं अॼुकल्ह तमामु घणा इहे रंग रूट छोरा सामाणा आहिनि। जहिड़ो तहिड़ो त आलम खान वारनि जे घर में खणण जी ज़रूरत ई कोन कंदो। पुटा बाबल साईं सभिनी खे ख़बर आहे त आलम खान वारा तॾे ते वेठा आहिनि, पोइ केरु बि घर में गिरी सफ़ायो करे सघे थो। पुटा जांच कर त हिन चोरीअ में कंहिंजो हथ आहे। मां नथो चाहियां त आलम खान पंहिंजो होश विञाए। जेकॾहिं आलम खान पंहिंजा होश विञाए वेठो न त पुटा हिते वॾी खून रेज़ी थींदी ऐं ॻोठ जो सुकून बर्बाद थी वेंदो। इन करे चवां थो त चोरी हर हाल में वापसि मोटणु घुरिजे, हर हाल में। कोशिश कयां थो बाबा साईं। पूरी कोशिश कर, पंहिंजो पूरो ज़ोर लॻाए। चोर ऐं चोरी लिकण न घुरिजनि। आहे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में? बाबल साईं तव्हां दिलि जाए कयो, मां यहाँ कमदार फोटो हणंदुसि अहिड़ो सोटो पोइ धकु लॻे जा न। सुल्तान किथे तो त आलम खान खे ॾारो न आहे ॾिनो? राणा खान असांजो छा वञे चोरियुनि चकारनि सां? जेकॾहिं आलम खान खे ॾारो ॾिनोसीं
त विच किटी में लेटियल ॾिसंदे। सुल्ताना उहो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो? मां त आलम खान खे सुभाणे ई लेटाए विझां, जेकॾहिं राणा खान अकबर खान खे पलण जो वाइदो करे। न सुल्तान न, अदे अकबर खान के पलणो नामुमकिन आहे, छो तो कलमो आलम खान जे मथा तो पढ़े। संदस छोरी के आलम खान जो सौट भजाए वियो। असां सब सबूत आलम खान जे खिलाफ करे भी बीहारिया, पोइ पते अकबर जो शक असां मथा आहे। सुल्तान हाणे तूं ॿुधाए त अहिड़े माण्हूअ खे मां पले सघंदुसि? पोइ पहिरियां इलाज गोली अकबर खान जो। राणा खान अकबर खान जो इलाज आहे गोली, ॿियो कुझु बि न। मरंदे मरी वेंदो, पर असां सां कॾहिं बि न ठहंदो। जेको असां सां ई न ठहे, पोइ उनखे हिन ॻोठ में रहण ॾियूं? सुल्तान अकबर खान को लुच लफंगो नाहे जंहिंखे असां लेटाए विझूं ऐं असांजे लाइ को मसलो पैदा न थिए। अकबर खान भूई जो किलो अथई सुल्तान, किलो। पोइ सुल्तान भी पहाड़ अथई पहाड़, जेकॾहिं टकराईंदो त हो की जुठ करे ईंदी आहियांसि। त पोइ मां पंहिंजो पलान कीअं कयां सियाणी खां? इहो ई मूं वारो हथ रखीसि न त ख़बर पवे सागी खे त जातो जा ऐं वसाई जा पैसा खाइण जो अंजाम छा आहे। दिल त चवे थी माई सियाणी खे ॾुंढन मां झले ढेले अची घर जो कम करायांसि, पर मुंहिंजे खे न ॾिसां थी त तरस थो अचे। वाकई शिकिल त तरस खाइण जहिड़ी अथसि, पर अंदर जी वॾी खोटी अथई। कॾहिं बि उनखे बख़्श न कजांइ वसाई। अञा त मां बि माट कयो वेठी आहियां, तोखे त ख़बर आहे न मुंहिंजी। वसाई जॾहिं बि वसे, न फुड़ी न वॾ फुड़ो, असल गड़ो ही गड़ो। माई मूं बि पहिरीं तारीख़ ताईं मोहलत ॾिनी थमांसि, ओस ताईं आऊं बि ॾिसांसि थी। जे न ॾिनसि न, पोइ ॿुधाईंदीसांसि त जिन छॾे भूत छॾे जातो जिंद न छॾे। हा, पहिरीं तारीख़ में बाक़ी 5 ॾींहं मां बि थी ॾिसां त तूं सियाणीअ जो छाती बिगाड़ी। आई वसाई ठही, तूं मूंसां ज़िद न कर। ऐं तोखे मुंहिंजी ख़बर कान्हे छा? ऐं जेकॾहिं पंहिंजी ते अचां न, पोइ सियाणी ऐं हिनजे मुड़ुस खे वठी पंहिंजे घर अची ॿधी ॿिन्हिनि खां जंड पहिरायां जंड। छॾ सियाणी जी पचर, माई जादो मूंखे ॿी त ख़बर ॾे। कहिड़ी? हाणे त भला बानो बेगम जो गुरु टुटो हूंदो, इहा ख़बर त तोखे हूंदी, मूंखां वरी छा थी पुछी? मां त चवई थी इहे सोग जा 2 ॾींहं गुज़रनि न, हली बानो बेगम जा कन छिकियो। हाणे त छोकिरीन खे घर में न वियारे, हिकु संग तूं पंहिंजे पुट लाइ वठ, ॿियो संग मां पंहिंजे भाउ लाइ। ऐं इहा बानो बेगम घुटो ॾेई छोरिन खे उते जो उते पूरो करे छॾींदी, पर असांखे संग कोन ॾींदी। छोरी मूमल जे मौत खां पोइ हाणे डरी आ माई। जमी थी त खणी गॾिजी हलदासीं, पर मूंखे नथो लॻे त इहा बानो बेगम पंहिंजी ज़िंदगी में आकड़ ख़तम करे, कॾहिं बि न। अञा बि आकड़ कई न त पोइ बि न कलाईंदीसांसि। पुट ईअं सम्झ त लख ॾेढ जी चोरी करे विया। चाचा साईं, ॻाल्हि सोन या पैसनि जी न आहे, असुल ॻाल्हि आहे इज़त जी। सुल्तान असां सां ई बीमल करे विया। सोट अञा बि चओ था त कुझु बि कोन कंदासीं। जेकॾहिं मां कुझु करणु चाहियां थो, उब तो वरी तव्हांजी कावड़ बि मूं मथां। सोट तूं त कर पोइ करे, जॾहिं तोखे मूं ॿुधायो आहे त पलान कंदासीं ऐं ॻाए वॼाए कंदासीं, त पोइ तकड़ छो? छा तव्हां जहिड़ो ख़तम करणु नथा चाहियो? जेकॾहिं तव्हां प्लान कंदव त सुल्तान वारा ईअं माट करे वेही रहंदा। सुल्तान मुंहिंजो वेड़ो वीरान करे वियो आहे। मूं नथो चाहियां त हाणे तव्हांजो बि घर बर्बाद थिए, ऐं जेको कुझु थियो हुनखे विसारियो। चाचा साईं, असां प्लान ज़रूरु कंदासीं। प्लान करण सां छा पुननि मोटी ईंदो? पुट अदा खणी कोन मोटंदो, पर असांजी दिलि जे मथां झंडो त पवंदो न। इज़त सां कंधु खणी जी सघंदासीं। असां प्लान कयो आहे। इहा बहादुरी न आहे पुट, इहा बहादुरी न आहे त तव्हां बि ज़ालिमनि सां गॾु ज़ालिम बणिजी वञे। हुन लाइ मौत जो ॾुख छा मुंहिंजे दिलि में कोन्हे। दिलि त चवे थी त बंदूक खणी सुल्तान खे वञी ख़तम करे अचां, पर छा थींदो पुट, छा थींदो?
चाचा ला भलाई कंदो फिलहाल त असां अहिड़े कदम खणण जो सोचियो ई न आहे ऐं खणजो बि न पुट। आलम तूं घर जो वॾो आहीं, जेकॾहिं तूं न सोचींदे त ॿियो केरु सोचींदो हिन घर जो? पर इहा ॻाल्हि सुल्तान वारा कोन था सम्झनि। तूं हिन ॻोठ में सुल्तान जी इज़त केरु थो करे पुट? चाचा साईं, सुल्तान जा कदम असांजे घर तरफ़ वधिया आहिनि ऐं उन्हनि खे रोकणु लाज़मी आहे। जेतोणीकि असां अहिड़ो को बि कदम न खणंदासीं जंहिं सां असांखे नुक़सानु पए, पर सुल्तान खे रोकणु लाज़मी आहे चाचा, लाज़मी। कोड़ा कुछ सोच सोच कुछ कोड़ा जेकॾहिं ने जादो जिन्नो आई त ॿिन्ही खे असली बदी खणी वेंदी। कोड़े जो अकुल कम छॾे वियो आहे सियाणी। ये सलाहूं मूंखां न पुछ, तोखे त मूं अॻु में ई सम्झायो हो त अहिड़ा कम न कर जो सुभाणे। मूं त पंहिंजो अछो मुंहुं कयो, हां उन जेको हल बि त हूंदो न। इन जो हल इहो आहे त तूं मां हली जादो ई वसाईअ जे घर जा थांव थिपा धोऊं ऐं फरियो बुहारी कयूं। इन जो हल इहो आहे, ॿियो त को बि कोन्हे। हिकु कमु कोड़ा थी सघे थो, इन वसाई ऐं जादो खे पाण में वेड़ायूं न त कुझु मलामत असांजे मथां घटि थी वेंदी। सवाल ई पैदा नथो थिए जो उहे मायूं पाण में विढ़नि। तूं अञा सियाणी खां वधीक सियाणो नाहीं। मां सियाणी आहियां, सियाणी विझंदी रधे पके में पाणी। ख़बर आहे मूंखे, जेको न तूं रधे पके में पाणी विझंदी पहिरियां त तो पंहिंजी कुनी ख़राब करे छॾी। चङो, हाणे ॾिसजांइ वेठो कोड़ा मज़ो। जेकॾहिं जादू ऐं वसाई हिक ॿिए जे चूंडनि में हथ न हूंदा न त मुंहिंजो बि सियाणी नालो न आहे। मां बि सियाणी आहियां, सियाणी विझंदी रधे पके में पाणी, असली न छॾींदी साथ। सुल्तान, मूंखे रुपए जो रुपयो पक आहे त मुंहिंजी चोरी तो कई आहे या कंहिंखां कराई आहे। त पोइ ये टंगू बाहू भाजी सही तो सराय अथड़े बस। आलम खान समझाए पंहिंजे बलूंगड़े खे, शायद इनखे इहा ख़बर न आहे त नाग जो डंगियल बंदूक जो धकियल त बची सके थो, पर सुल्तान जो सटियल कदे सिद्धो न थी तो। सुल्तान, जेतिरो वणे गजगोड़ करे वठो, जॾहिं मूंखे सबूत हथ आया त तुंहिंजे घर में घिड़ी। बस आलम खान, बस। ज़बान खे लगाम ॾे। अॼु ॾींहं ताईं मां अहिड़ो पुटी पैदा न आहे कयो जेको असांजे घर में दाख़िल थी सघे। अरे मूंखे तव्हांजे घर में घिरण जी ज़रूरत कहिड़ी आहे? मूं बि तव्हां जूरण। ज़बान संभाले ॻाल्हाए आलम खान, न त हिते जो हिते मारिजी वेंदे। छा थियो? छा मां ग़लति ॻाल्हायो? छा तव्हांजी भेण? बस सच कड़ो आहे सुल्तान, कड़ो। जंहिंखे हज़म करणु तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे घर मां चोरी तो कई आहे। जॾहिं सबूत हथ अचई न त पोइ अची ॻाल्हाइजां। हाणे पेर राय। तूं छा थो सम्झी त जॾहिं मूंखे सबूत हथ आया त छा मां हिते तोसां ॻाल्हियूं करण ईंदुसि? रनूं वांदियूं करे छॾींदुमि। आलम खान वो दरियाव आहे, जितां वहे उतां वाटूं ठाहे। हल हाणे हल। सुल्तान के ये रड़ियूं ऐं वाका बि पसंदि न आहिनि, छो त नाग जो डंकियल बंदूक जो धकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिद्धो न थी थो। तव्हां मुंहिंजे प्यार मोहब्बत खुलूस जो नतीजो ग़लति कढियो। मुंहिंजी समूरी इज़त खे तव्हां धूड़ करे छॾियो। हाणे मां कंहिंजे साम्हूं मुंहुं खणी ॻाल्हाइण जहिड़ो न रहियो आहियां। बाबा साईं, मूमल जी ग़लती जो इल्ज़ाम तव्हां असां मथां पिया हणो। मां तव्हां ते इल्ज़ाम कोन पियो हणां, तव्हांखे सम्झाए पियो। अॼु खां पोइ जेकॾहिं दर खां ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कयो न त तव्हांखे कमरे में बंदि कयो वेंदो।
ऐं बानू बेगम हाणे तुंहिंजी ज़िमेदारी आहे त तुंहिंजो ॿाहिरि को बि माइट हिन घर में नथो अची सघे ऐं नई वरी तूं हुनखे घर में अचणु ॾींदी आई ॻाल्हि सम्झ में? मुंहिंजा के बि माइट न ईंदा आहिनि। हिकु तुंहिंजो भाउ दाराणा ऐं गौराम ऐं अदा जो पुटु मिठल अवेल सवेल ईंदो आहे। मुंहिंजो भाउ हुजे या तुंहिंजो भाउ या हुनजो पुटु, कंहिंखे बि हिन घर में अचण जी इजाज़त न आहे। बाबा एतिरो शक असां मथां न कयो। शक जी वाट अवां ई पैदा कई आहे, अवां, मूं न। पर बाबा तोखे ॻाल्हाइण जी का ज़रूरत न आहे। मूं तव्हां ॿिन्ही खे इन लाइ घुरायो त पंहिंजे भेण जो अंजाम ॾिसी हुन मां कुझु सबक़ हासिल कयो। इहा मुंहिंजी ज़िमेदारी आहे, तव्हां को बि टेंशन न खणो। जेकॾहिं बानू बेगम पंहिंजूं ज़िम्मेवारियूं संभालिया न, अॼु असांखे ही ॾींहुं ॾिसणो न पए हा। खैर मूं महिल सिंधा हुजे हा, पर तो लापरवाही खां कमु वरितो, अञाणियुनि ते अंधो एतमाद कयो ऐं पोयां डोणो वराए कोन ॾिठई त असांजी पुठीअ पोयां असांजूं न्याणियूं छा पियूं कनि, कहिड़ो कदम पियूं खणनि। काश तूं घर तरफ़ न्याणियुनि तरफ़ थोरो ख्याल रखी आहे त असीं अॼु एॾा बदनाम न थियूं हा। तव्हांखे उन बदनाम कयो जेते तव्हांजो अंधो एतमाद हो। तव्हां न आलम जा कन छिकींदा अचो आ त अॼु इहो ॾींहुं न ॾिसणो पवे आ। खैर जेको थियो हुनखे विसारे छॾियो, पर यादि रखियो ॿीहर अहिड़ी ग़लती न थिए। जेकॾहिं ॿीहर अहिड़ी ग़लती थी न त पोइ मां उहो सदमो बर्दाश्त करे कोन सघंदुसि। खपी हा अब आना ॿियो माल त खणी आ। ओ वाह मेरे खीसे के ॾिस, माल आहे त ठीकु आहे, न त वाट खे रोक थोरो। हाणे बस कर, केतिरा चकर चए तो मां पंहिंजी रूह खे नसका भीड़ कम खे चवंदो बिल आहे त मूं ॾेई वठंदा बिल कम खे। ओ वाह पाया ॿ बोतला खणी आ, पोइ चांहि पींदासीं। वारो करे जीअं बात के साई न मिले बाबा। इन्हनि जे कारण आग में बोतला खणी वारो कर। उस्ताद अॼु मां सम्झा थो तगड़ा ही नहीं। अरे निभाइयूं भाई न कजो तो कर, तुझी ज़बान कारी आ। वो तो कीसो मारियो पिया, चुप कर वे। तू राणा खानी बट्टू में डारो दो वो के न रंजाए भीड़ कम के रूह के सिकाई न मरण का पो रूह तो के पिटींदो रहंदो खत मुंजो तो के चाय खाने में। अब आड़ा बियो माल त खणी आ। सेठ ने बिलन जो 650 रुपया बिल थो। रावल डोकर तो खेल कोन ना उस्ताद कदे नहीं मुखे। सेठ जे पैसा न हो जंदा पो हां जड़ा लोफरन के मोह जड़ा अचे तो आदा जेकॾहिं पैसनि एवज़ मुंहिंजो हमरा हिते कमु करे त घणा ॾींहं हंधा मांजींदो? ही न तव्हां ॿई हली अंदरि इज़त सां हंढा दो त सभिनी जे साम्हूं बेइज़्ज़त कंदुसि। इज़त सां बाबा, इज़त सां हंढा मांजूं था, विढ़ण जी का ज़रूरत न आहे। राम भॼ। अॼु उन्हनि खे न आहे छॾणो, जेसीं ताईं इन्हनि कमीननि खे ख़तमु न कंदुसि
तेसी ताईं ॻोठ में कंध खणी घुमण जहिड़ो न रहंदुसि। जॾहिं हिननि खे लेटाईंदुसि पोइ ई सुल्तान खे ख़बर पवंदी त पंहिंजनि जो विछोड़ो दिलि मथां कहिड़ा थो ज़ख़्म छॾे। आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया